बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीर सिरा प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊं हैं लैला निसार है मुसगत स्टूडियोज़ में मौजूद हैं सीनियर सहाफ़ी GM जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन खोड़ ख़बरूं आहिनि तव्हां सां शामिल करण जे लाइ, पर सभ खां पहिरीं जेकी ख़बर तव्हां सां असीं शेयर कंदासीं त गुड्डू सखर ऐं कोटड़ी बैराज जे कच्चे में जेके इलाइक़ा अचनि था उन्हनि में जीअं त उन्हनि बैराजनि में जेको आहे चाड़ असांखे कुझु ॾींहं नज़र आई मुसलसिल जेके ही बरसाति लाॻीतो पवे पई उन नतीजे में जेके उते कच्चे जा इलाइक़ा आहिनि उते उतां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि पके मकाननि जी तरफ़ पके जॻहनि जी तरफ़ पंहिंजी लॾ पलाण जेको आहे शुरू करे छॾी आहे। छा सबबु आहे? छो त पाणीअ जी जीअं चाड़ थी आहे त उते केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहे पाणीअ हेठि अची चुका आहिनि ऐं कुझु फुटेजिस बि तव्हांखे नज़र ईंदियूं हूंदियूं त काफ़ी शॉकिंग आहिनि। तव्हां ॾिसो त पाणी जेको आहे यानी एतिरे हद ताईं उते वधी वियो आहे जो हाणे माना ॿेड़ीअ में चढ़ण जी सूरत या असीं चऊं त सिचुएशन पैदा थी चुकी आहे। सो इन ते सभ खां पहिरीं असीं ॻाल्हि कंदासीं। उन खां बाद में जीअं त तव्हांखे ख़बर आहे त CPEC खे अॼु 10 साल मुकमल थियनि था ऐं गॾोगॾु इहो बि तव्हां ॾिठो त चीनी नाइब वज़ीर आज़म बि पाकिस्तान पहुतल आहिनि। अॼु इन ई हवाले सां हिकु तक़रीब थियल हुई जंहिंमें हुननि शिरकत कई ऐं मुख़्तलिफ़ मुआहिदा कया, उन्हनि ते सहियूं बि थियूं। सो छा सीड़पकारी जा रस्ता जेको आहे बाक़ाइदा तौर ते पाकिस्तान में खुली विया आहिनि? मुमलिकती वज़ीर जा बि इन हवाले सां कुझु दावा आहिनि ऐं मादनियात जे हवाले सां ॻाल्हायो वञे थो। तव्हांखे ख़बर आहे त मुसलसिल इन प्रोग्राम में जमाली साहब जे तज्ज़ियनि में हू इहा ॻाल्हि शामिलु कंदा ई कंदा आहिनि त असांजा जेके मिनरल्स आहिनि या असांजो एग्रीकल्चर सेक्टर आहे उहो केतिरो न रिच आहे, यानी केतिरा न असीं रिसोर्सिस में मालामाल आहियूं ऐं शायदि लॻे थो त हुकूमत जमाली साहब जा इहे तज्ज़िया ऐं ॻाल्हियूं ॿुधी चुकियूं आहिनि जो असीं ॾिसूं था त हाणे इन शइ ते सेमिनार्स मुनक़िद थियनि था। सो काफ़ी इंट्रस्टिंग शइ आहे, बिल्कुलु वेलकमिंग ॻाल्हि आहे। इन ते असीं जमाली साहब सां अञा डिटेल में ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा वाक़ई में असीं जेकॾहिं मादनियात ते जेको आहे इन्वेस्ट करणु लॻूं, पंहिंजे रिसोर्सिस खे बाक़ाइदा तौर ते इस्तेमालु करणु लॻूं त छा असांजे मुल्क जी क़िस्मत जेको आहे बदिलजी सघे थी। ॾाढी इंपॉर्टेंट अॼु गुफ़्तगू थियण वारी आहे। पर पहिरीं जमाली साहब जी तरफ़ हलूं था ऐं इन हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी। जमाली साहब फुटेजिस तव्हां ॾिठा हूंदा जेकर तव्हांखे बि रिसीव थिया या तव्हां ॾिठा हूंदा केतिरा न शॉकिंग आहिनि ऐं पाणी तव्हां ॾिसो केतिरी हद ताईं वधी वियो आहे। अञा त विचोले बोर्ड जी दर्जे जी बोर्ड जेको आहे गुड्डू ऐं सखर बैराज में करार ॾिनी वई आहे, पर तव्हां सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे कि अलर्ट नज़र अचनि पिया तव्हांखे? ॾिसो जंहिं महीने में हिन वक़्तु असां इहो प्रोग्राम करे रहिया आहियूं, हर साल जेको आहे इन्ही शयुनि ते असां प्रोग्राम कंदा आहियूं इन महीननि में। बिल्कुलु। ऐं जेको अॻिलो ख़ासि तौर ते अगस्त जो महीनो आहे, छो जो दुनिया जी बहरहाल इन्वायरमेंट चेंज थी वई आहे। पहिरियों मख़सूस महीनो या मख़सूस ॾींहं हूंदा हुआ जंहिंमें तव्हां बारिशुनि जी इतला ईंदी हुई ऐं ॿोॾ जी या सूरत हाल पैदा थींदी हुई। पर दुनिया जी इन्वायरमेंट चेंज करण सां हाणे इहा अॻु कथी न कबी आहे त हाणे इहा स्पेसिफिक कहिड़े महीने में थींदी। पहिरें ज़माने में सभिनी खे ख़बर हूंदी हुई त जून जुलाई जो हिकिड़ो अहिड़ो महीनो आहे जंहिंमें जेको आहे बारिश थींदी आहे घणी ऐं उनजा बहरहाल जेके बि रिपकशन्स थींदा आहिनि। हाणे जेको आहे उहो जून जुलाई अगस्त अक्टूबर सेप्टेम्बर ताईं जेको आहे इहा कहाणी हली वई आहे। त इन जो मतिलबु त सॼी दुनिया जी ज़ाहिर इन्वायरमेंट चेंज थी वई आहे। इन करे जेके ग्लेशियर्स पिघलण आहे या ॿोॾे जी सूरत हाल आहे या मींहंनि जी सूरत हाल आहे, उनजो बि बहरहाल को टाइम फ्रेम न हूंदो आहे। हर दफ़े तव्हां ॾिसो महकमा मौसमियात वारा तव्हांखे अॻु कथी करे छॾंदा आहिनि त हाणे कुझु ॾींहंनि में जेको आहे बारिश थियण वारी आहे। असांजी जेकी ॿहिराणियुनि में जेकी बदकिस्मती आहे जो असां उते ड्रेनेज जा सिस्टम न ॾेई सघिया आहियूं ऐं ड्रेनेज जा प्रॉपर सिस्टम न हुजणु घुरिजे। हालांकि इहो पाणी जेको आहे अलाह जी एॾी वॾी नेमत आहे जेको दुनिया में माण्हू करोड़े अरबे रुपया ख़र्च करे जेको आहे इहो मिठो पाणी हासिलु कंदा आहिनि। ऐं असांखे अलाह साईं जेको मुफ़्त में चवंदा न मुफ़्त जी शइ जी क़दुरु कान थींदी आहे, त असां वटि जेको आहे उनजी उहा क़दुरु कान्हे जेकी असांजे मुल्क में इन पाणी जी क़दुरु हुजणु घुरिजे। उनजे लाइ असां पंहिंजा रुॻो सिस्टम तरीक़ेकार न ठाहिया आहिनि। ज़ाहिर आहे इहा असांजी हुकूमतुनि जो तमामु वॾो फॉल्ट आहे जिते तवजह ई कान ॾिनी वई आहे कॾहिं त असांखे इन पाणी खे कहिड़े तरीक़े सां यूटिलाइज़ कजे, कहिड़नि इलाइक़नि खां इन जो सेवरेज जो सिस्टम कजे ऐं पोइ इन खे आख़िर जेको जेको आहे उनजो एंड यानी कि किथे कजे। त इहा ज़ाहिर आहे नाइली नाक़स कारकर्दगी हुकूमतुनि जी आहे जेको हेतिरा साल मुस्तक़िल तव्हां ॾिसो 2010 में जेको आहे सभ खां वॾो सैलाब आयो ऐं जंहिं कई सालनि जो जेको आहे रिकॉर्ड तक टोड़े छॾियो हुयो। उनखां पोइ इहो सोचे सघिजे पियो त शायदि इन तरफ़ तवजह ॾिनी वेंदी, पर असांजी अॼु जी तारीख़ ताईं इहा बदकिस्मती आहे जो वॾा सेवरेज जा के मनसूबा ई कान्हनि असां वटि, अञा बि कान्हनि। बिल्कुलु सही था चओ। यानी जेके ॿाराणियुनि वारा इलाइक़ा आहिनि उते त सेवरेज जो कॉन्सेप्ट ई कान्हे। यानी कि बसि ठीकु आहे पाणी आयो ज़मीनुनि में पाणी हलियो वेंदो,
अलाह जो सिज जॾहिं हुनखे सुकाईंदो त पोइ पाण सुकी वेंदो पाणी। ठीकु निज़ाम असां अञा ताईं वज़ह न करे सघिया आहियूं त कहिड़नि इलाइक़नि में इहे प्रॉब्लम्स क्रिएट था थियनि ऐं उन्हनि खे बचाइण जे लाइ उतां जे आवाम खे फैसिलिटेट करण जे लाइ उन पाणी खे जी डाइवर्शन जेको आहे असां कहिड़े स्पॉट्स तां करे सघूं था। यानी निशानदेही कान थी आहे अञा ताईं, बदकिस्मती त इहा आहे कचो तव्हां ॾिसो जो कमु थियण त परे जी ॻाल्हि आहे। थींदे असांखे नज़र अचे पियो। उन हवाले सां थोड़ा वधीक तफ़सीर असां सां ख़ैरपुर जो रिपोर्टर असां सां गॾु मौजूदु आहे टेलीफोन लाइन ते, सॉरी वीडियो लिंक ते, उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर ही जेकी गुड्डू सखर ऐं कोटड़ी बैराज जे कचे में चाड़ थी आहे उते उन सबबु केतिरा ॻोठ जेके आहिनि उहे पाणीअ हेठि अची चुका आहिनि, ख़ासि करे ख़ैरपुर जे आसपास जेके ॻोठ आहिनि। इन हवाले सां ख़ादिम जुड़े जो टेलीफोन लाइन ते ई मौजूदु आहे, उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम ख़ादिम साहब। वालेकुम अस्सलाम। जी ख़ादिम साहब, ही ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल नज़र अचे पई, जेके फुटेजेस असीं ॾिसूं पिया, पाणी त शदीद दर्जे ताईं नज़र अचे पियो, ॿेड़ियुनि वारी बाक़ाइदा सूरत हाल थी वई आहे त ख़ुदा न ख़ास्ता छा 2022 वारी सूरत हाल रिपीट थिए पई छा? हा बिल्कुलु लैला, महिरबानी जी असांजे प्रोग्राम वरितो। ॻाल्हि इहा आहे त ख़ैरपुर जो जेको कचो आहे सखर खां सॼियूं ताईं उहो तक़रीबन जेको आहे सो सिंध दरिया जी चाड़ ऐं जेके मुसलसिल मॉनसून जी बरसातूं थियूं आहिनि, चाड़ थियो आहे त हीउ पूरो इलाइक़ो जेको आहे सो पाणी हेठि अची वियो आहे। ऐं उहे तव्हांखे इलाइक़ा ॿुधायूं त फैज़मंद बिंडो, बरियालो, बिंडी कंदर, पीसाब केटी ऐं दोस्तमंद जूणी जो, सादिक कलोड़ो, सालिया जा पिड़, पीरगोट जा जेके इलाइक़ा आहिनि जंहिंमें बरादी जतोई, गुलसन मंगणी जो, वज़ूर बस्ती जो, इहे सभई इलाइक़ा जेके आहिनि हिन वक़्तु ॿुॾी चुका आहिनि ऐं उते सभई जेके आहिनि ॻोठ उहे बि ॿोॾ हेठि अची विया आहिनि। तक़रीबन जे ॿुॾी न विया आहिनि त चौधारी उन्हनि जे पाणी आहे ऐं माण्हू घरनि ताईं ऐं ॻोठनि ताईं महदूद थी विया आहिनि। उन्हनि जे जेको अचु वञु वारो रस्तो आहे उहो त शहरनि सां मुकमल तौरु कटिजी वियो आहे। पर हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त उन्हनि कचे जे जेके माण्हू रहवासी आहिनि उन्हनि जा जेके हज़ारी एकड़ जेके मुख़्तलिफ़ फ़सुल आहिनि, तिर, जूअर, कमंद, केला, सब्जियूं या चौपाए माल जो चरागाह जेको थींदा आहिनि उहो बि मुकमल तौरु हुनजो तबाह थी वियो आहे। एतिरो परेशान आहिनि त उहे हाणे बचाव बंधनि ते कीअं अचनि या महफ़ूज़ हंधनि तां कीअं वञनि, छो त ॿेड़ियुनि जो जेको हिन वक़्तु महांगाई जे करे 15,000 रुपया 20,000 रुपया जेको पर चकर लॻे थो। हाणे उन्हनि वटि अघ में महांगाईअ जे करे ऐं फ़सुल जेके अॻिले साल मॉनसून जे बरसातुनि जे करे तबाह थी विया उन्हनि जा जेके बि ठीकु। अच्छा ख़ादिम साहब, इहो बि ॿुधाइजो असांखे त जीअं असीं ॾिठोसीं सिंध सरकार बाक़ाइदा पंहिंजे मकानी नुमाइंदनि जी ॻाल्हि कई त उन्हनि खे असीं जेको आहे चयो आहे त पंहिंजे तकनि में पंहिंजे एरियाज़ में एक्टिव थी वञनि ऐं एक्टिवली जेको आहे उते सूरत हाल जो मुआइनो वठनि त छा थिए पियो, या जेके हाणे नवां मकानी नुमाइंदा चूंडिया आहिनि या जेके MPAs हुजनि था उतां जा, त छा उहे सियासतदान तव्हांखे पंहिंजे तकनि में नज़र आया या जेके हिन भेरे मकानी चूंडियल नुमाइंदा हुया उहे तव्हांखे उते एक्टिव नज़र आया? हाणे हीअ सूरत हाल ॾाढी ख़तरनाक थी वई आहे उते। तव्हांखे ॿुधायूं त मां KTN न्यूज़ जी टीम जेको आहे उहो बबरले खां तक़रीबन जेको आहे सो ॿाहिरि ताईं विज़िट कयोसीं। उते किथे बि बंद ते या कचे जे कंहिं इलाइक़े में किथे बि को चूंडियल नुमाइंदो थोरी जेको तादाद म्यूनिसिपल ऐं टाउन कमेटीज़ ऐं यूनियन काउंसिल जा काउंसिलर चेयरमैन चूंडिया विया आहिनि, जहाँ जेके MP MNA आहिनि जेको वक़्तु पूरो थिए पियो अकेली त किथे बि असांखे त नज़र न आया आहिनि। ऐं माण्हू दावूं कनि पिया त उन्हनि जे लाइ त हिते अहिड़े ॾुख वारे माहौल में बि असांखे तकलीफ़ुनि वारे माहौल में बि छॾे ॾिनो आहे। असीं जेकॾहिं बचाव बंधनि ते अचूं था या मथां ई वारे हंधनि ते अचूं था त उते खाइण लाइ कुझु कोन्हे। ॿियो वरी बरसातुनि जा बि सिलसिला रुकिजा त कोन्हनि के हिन वक़्तु खणी वक़्फ़ो आयो आहे गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां, पर उते जेके माण्हू अंदरि तव्हांखे वॾी ॻाल्हि इहा ॿुधायूं त हीअ इंसानी जेका हीअ सूरत हाल आहे उते कीअं आहे त कचे में जेके माण्हू घरनि में बंदि आहिनि या मॾ ठाहे मथां ई हंधनि ते वेठा आहिनि, ख़ासि करे औरतूं ऐं ॿार उहे ॾाढो परेशान आहिनि। हाणे बीमारी जी सूरत हाल में 20 किलोमीटर उहे पके जे शहर ते कीअं पहुचनि, अचानक को ॿारड़ो बीमार थिए। ठीकु आहे, यानी घर खां निकिरण जो रस्तो बि जेको आहे कोन आहे। तव्हां चओ था त ॿेड़ियूं बि मौजूदु आहिनि पर उहो किरायो जेको आहे 15,000 ताईं वठनि पियूं। जी बिल्कुलु, इहा अहिड़ी सूरत हाल थी वई आहे। जेके ॿारड़ा तव्हांखे फुटेज ॾिसंदा हूंदव त जेके बचाव बंधनि ते आया आहिनि त उन्हनि जी खाद खुराक जे हवाले सां या उहो पाणी बि साॻियो दरिया जो ई पीअंदा, उन्हनि खे साफ़ पाणी न मिलंदो त ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके आहिनि उहे जनम वठंदियूं। पर उते कंहिं बि क़िस्म जी मेडिकल केयर तव्हांखे नज़र न ईंदी, कंहिं क़िस्म जी जेको आहे सो उन्हनि माण्हुनि खे को रिलीफ ॾियणु, खाद खुराक ॾियणु, जाम मथां जेका आहे न उते गर्मी जेका आहे त हिते जेका ख़ैरपुर में आहे ॿियनि ज़िलनि में बि शायदि
हूंदी अच्छा, पाणी जो आख़िरी सवाल तव्हां खां पुछणु चाहींदसि ख़ादिम साहब, त पाणी जेको आहे उहो सिर्फ़ु कचे जे इलाइक़नि में त मौजूदु ई आहे, पर छा घरनि जे अंदरि बि मौजूदु आहे? यानी घरनि जी छा सूरत हाल आहे? छो त ज़ाहिर आहे उते कचा मकान ठहियल आहिनि, त उते सेफ्टी जे हवाले सां ॿुधाइजो। बिल्कुलु कचो त तक़रीबन जेको ॿुधायोसीं त कचो जेको आहे सो ज़ेरे आब थी वियो आहे। जेके ॻोठ आहिनि केतिरनि ई ॻोठनि में त पाणी बि अंदरि थी वियो आहे। जेके घरनि में अची वियो आहे त उन्हनि वरी काठ जा मड चइबा आहिनि आम फॉर्म में, माना उहो मथे काठ जा जेके लकड़ा आहिनि उहे हणी मथे माण्हू ॿिए तरह हिकिड़ो ठाहिनि था, पोइ राति जो गुज़ारो कनि था। केतिरा वरी मथां ई जेके वारीअ जा दड़ा कुझु बचियल आहिनि उन्हनि ते विया न विया। पर अहिड़ी सूरत हाल में अजो न हुजे, खाधो खुराक न हुजे, पीअण जो साफ़ पाणी। बिल्कुलु ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल जेका तव्हां ॿुधायो पिया, जेका असां पाण बि ॾिसूं पिया। ख़ैर वॾी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो ऐं सूरत हाल खां आगाह कयो। ख़ादिम साहब असां सां मौजूदु हुया, ख़ैरपुर जा रिपोर्टर जेके ॿुधाइनि पिया। उन्हनि मुख़्तलिफ़ ॻोठनि जो नालो खयों जमाली साहब, जेके बाक़ाइदा ॿुॾी चुका आहिनि ऐं माण्हू पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे कुझु न कुझु उते करे रहिया आहिनि। त हीअ सिंध सरकार जा छा दावा हुया? छो जो इहा प्रॉपर नॉलेज न आहे असांखे त ये कचे जे इलाइक़े में ये माण्हू घर ठाहे उते रही बि सघनि पिया या न, अच्छा, या उते जेके फसल लॻल आहिनि उहो लीगली उन्हनि खे उनजी इजाज़त हुई बि या न। बदकिस्मती आहे बेसिकली जो मुंहिंजी सम्झ जे मुताबिक़ मूंखे उन इलाइक़नि जी, छो जो प्रॉपर बहरहाल मुंहिंजो त ॻोठ आहे ख़ैरपुर, पर जेके कचे जा इलाइक़ा हूंदा आहिनि जेके असां वटि सम्झूं था जेको थोरो घणो पंहिंजे अक़ल जी बुनियाद ते, त कचे जो त मक़सदु ई इहो आहे त पाणी जी गुज़रगाह ऐं उतां पाणी जॾहिं गुज़रे त उतां सुकून सां जेको आहे अची हिते टेल ते यानी की ठटे जे भरिसां किटी में अची जेको आहे लैंड करे। बदकिस्मती सां जितां हींअर रिपोर्टर असांजे साहब ॿुधायो ख़ैरपुर खां या कंदकोट कश्मीर खां ई असां शुरू कयूं त जेको बि कचो आहे उनजो मक़सदु ई इहो हूंदो आहे त पाणी जो गुज़रगाह अहिड़ी जेकी कुदरती असांखे मिलियल आहे, असां पाण पंहिंजे हथनि सां उन कुदरती गुज़रगाह खे ख़राबु कयो आहे ऐं उते घर बि ठाहे वेठा आहियूं, उते फसलूं बि लॻनि था ऐं पोइ यकीनन हर साल इहा ई सूरत हाल पैदा थिए थी। पर इन सिचुएशन खे बि त रेगुलेट करण जी ज़रूरत आहे न। जेकॾहिं उते इलीगली हू वेठा आहिनि पंहिंजो जॻहूं ठाहे करे या ज़िंदगी गुज़ारनि था, त उनखे इंतज़ाम गवर्नमेंट जो कमु आहे। मां उहा ई ॻाल्हि थी करे पई ॾिसे ई कोन पई न। असांजी गवर्नमेंट जी इहा कमज़ोरी आहे जो आबी कुदरती जेके गुज़रगाहूं आहिनि, मां स्पेसिफिक इहा ॻाल्हि न पियो कयां जेके ॻाल्हि जी जंहिं कचे जी साईं ॻाल्हि करे रहियो असांजो रिपोर्टर साहब, पर मां जेको पाण जी सम्झ जे मुताबिक़ करे रहियो आहियां जनरली त कचो जेको आहे उनजो मक़सदु ई इहो आहे त कुदरती जेके असांजूं आबी गुज़रगाहूं आहिनि उन्हनि खे क्लियर रखणु घुरिजे त जीअं इन क़िस्म जो कोई बि सिचुएशन क्रिएट थिए थी त उहो पाणी जेको आहे पंहिंजे रस्ते सां अची सघे। पहिरीं त इहा ॻाल्हि थी वई। ॿी ॻाल्हि ॾिसो, जेके बि मुतासिर माण्हू आहिनि, हुकूमत जेको आहे उते नामुमकिन हूंदो आहे जो इन सिचुएशन्स में हुकूमत जेको आहे हर जॻह ते पहुची सघे। बेहसी जेको आहे जेकी हुन ॿी ॻाल्हि कई त ॿेड़ी वारनि जेको आहे पंहिंजो किरायो 15 खां 20,000 रुपया करे छॾियो, त इहा बेहसी जेको आहे इहा असांजे माण्हुनि जी आहे न पंहिंजी। उते जेके बि इहे ॿेड़ियूं या होड़ा जेके बि हिते हली रहिया हूंदा उहे हलाइण वारा बि त सभु सिंधी हूंदा न। अफ़सोस जी ॻाल्हि, अफ़सोस इन ते ई थींदो आहे त इहा बहसी जेको आहे बहसियत असां सभिनी में थी चुकी आहे त कंहिं मजबूरी जी सूरत हाल में, कंहिं परेशानी जी सूरत हाल में जेको आहे असां उनजो नाजाइज़ फ़ाइदो वठी करे ऐं माण्हुनि खे अञा परेशान करे छॾियूं। यानी की जेके बि ॿेड़ी जा मालिक हूंदा, मुंहिंजी पंहिंजी हिकु अंदाज़े जे मुताबिक़ त यकीनन उन में अक्सरियत सिंधियुनि जी हूंदी जेके उते रहंदा हूंदा ऐं मक़ामी हूंदा, उतां जा ॻोठ उन्हनि जा हूंदा, उन्हनि जा पंहिंजा घर बि उते ई हूंदा ऐं उहे ई इन मजबूरी जो फ़ाइदो वठी करे पंहिंजे अवाम खां, पंहिंजे माण्हुनि खां एक्स्ट्रा पैसा हिन मुश्किल जे वक़्त में बजाए इन जो उहो उनखे फैसिलिटेट कनि, उनखे फ्री ऑफ कास्ट करे छॾनि। छो जो उते जेके अक्सर ॿेड़ियूं आहिनि, मां सम्झां थो त इहे जेके ॾंडनि सां हली रही हूंदियूं इहे इन्हनि जी अक्सरियत हूंदी, हिकिड़ो बोट वारो सिस्टम न हूंदो जो फ्यूल ते हलंदी जो हुननि जो ख़र्चु थींदो हुजे। अफ़सोस इन ते थींदो आहे त हुकूमत खे असां छा, हुकूमत जी कारकर्दगी ते ॻाल्हाइण त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि थी वई, पर इहे जेके लोकल असांजा पंहिंजा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि ते बि दुख थींदो आहे त उहे बि मौक़े जो ईअं महांगाई जे करे थींदी आहे। तव्हां ॾिसो त अचानक ईअं ई महांगाई, उहे बि त पंहिंजा ई हूंदा आहिनि, अवामी आहे न, जो जंहिंजा को दुकानु आहे, को सब्जी वारो आहे, को फ्रूट वारो आहे, को, पर इन क़िस्म जी काई बि सिचुएशन मां को बि अहिड़ो माण्हू न आहे जेको चाहींदो आहे त ॿिए खे फ़ाइदो पहुचाइजे, को कंहिंखे माण्हू रिलैक्स करिजे, जेकॾहिं उहो तकलीफ़ में आहे त उनजी मदद कजे। अल्टीमेटली जेको आहे ॿाहिरि जा जेके माण्हू हूंदा आहिनि उहे रेस्क्यू में बि मदद करण लाइ पहुचंदा आहिनि ऐं पकल खाधा बि उते पुचराईंदा आहिनि
ऐं माण्हुनि खे जेको आहे उहो पैसा जेके बि उन्हनि जी कैपेसिटी हूंदी आहे या कपिड़ा थी विया या ॿियूं शयूं थी वियूं उहे ॿाहिरि जा अची पहुचाईंदा आहिनि। ऐं लोकल जेके आहिनि जेकी हाणे साईं ॻाल्हि करे रहियो हो त ॿेड़ियुनि जा किराया हिननि महांगा करे छॾिया आहिनि, त पोइ इहो असां ॾोरापो कंहिंखे ॾियूं, कंहिंखे जेको आहे असां क़सूरवार करार ॾियूं त बाबा इहो जेको आहे हिन मुश्किल वक़्त में जेको आहे तव्हां सां इहा ज़्यादती कंहिं कई अची, मुश्किल वक़्त में पंहिंजनि माण्हुनि खे त माण्हू रिलीफ ॾींदो आहे न, त हिते इहा हिकिड़ी इंतिहाई तकलीफ़ दे सूरत हाल हूंदी आहे। पोइ जंहिंखे माण्हू चवंदा यार हाणे हुकूमत खे छा चऊं, हुकूमत जेको आहे उनखे यानी मक़ामी माण्हू खे मुश्किल वक़्त में फुरे लुटे रहियो आहे, यानी अफ़सोस जी ॻाल्हि त इहा आहे न। त हाणे इन ते छा वधीक कमेंट कंदासीं। बिल्कुलु तव्हां सही पिया चओ, पंहिंजा ई माण्हू जॾहिं ज़िम्मेवार थियनि था उहे ई ॾुखे वक़्त में कमु नथा अचनि। हुकूमत खां त असीं हूअं बि सवाल कयूं था, उन्हनि ते तंज़ बि थिए थो, सवाल बि मुसलसिल कयूं था जेकॾहिं हू पंहिंजी कारकर्दगी नथा ॾेखारे। ऐं हाणे बि उन्हनि पाण ई क्लेम कयो हुयो, पाण ई दावा कयो हुयो त जेके बि मकानी नुमाइंदा आहिनि या सियासी नुमाइंदा आहिनि उहे पंहिंजनि तकनि में वञी करे पहुचनि, हिन सूरत हाल खे एग्ज़ामिन कनि त आख़िर छा आहे ऐं पोइ उन्हनि खे ओड़े हिसाब सां फैसिलिटेट कजे। पर हिते उन्हनि सां गॾोगॾु असां पाण बि ज़िम्मेवार आहियूं जेके इलाक़ाई माण्हू ते रहनि था, जिन ख़ौमख़ा जेके आहिनि किराया वधाए छॾिया आहिनि। रिपोर्टर जे मुताबिक़ तव्हां पाण ॿुधो त कीअं ॿेड़ियुनि जा किराया उते जेको आहे वधाए छॾिया आहिनि उन्हनि इलाक़ाई माण्हुनि। तव्हां वठो भली पर एटलीस्ट थोरो उनखे घटि करे वठंदव त जीअं तव्हां पंहिंजे माण्हुनि जी मदद त एटलीस्ट करे सघो ऐं ॾुखे वक़्त मां निकिरी सघो। सो बहरहाल प्रोग्राम में अॻिते वधूं था, हिन ते असीं अगेन जेतिरे जहिड़ा अपडेट्स ईंदा रहंदासीं तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं त छा सूरत हाल थिए थी सखर गुड्डू या कोटड़ी जे जेके कच्चे जा इलाइक़ा आहिनि। ॿी ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे असांखे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणी आहे। जमाली साहब लॻे ईअं थो वाक़ई में त हुकूमत तव्हांखे ॿुधी वरितो, तव्हां ॾाढो एम्फसाइज़ कंदा हुयो इन ॻाल्हि ते त पंहिंजनि ज़ख़ीरनि ते, पंहिंजी मादनियात ते, पंहिंजे रिसोर्सिस ते असीं छो फोकस न आहियूं। त हाणे शायदि उन्हनि खे सम्झ में अची वियो आहे, ॿियो सीड़पकारी बि अचे थी, पर पहिरीं त असीं ज़ख़ीरनि ते ॻाल्हि कंदासीं त हीअ स्पेसिफिकली जेको आहे मादनी ज़ख़ीरनि में जेको आहे कंहिं क़िस्म जी असीं चऊं त का तब्दीली अचे थी या हुकूमत सोचे वरितो आहे त इन्हनि खे यूटिलाइज़ करिणो आहे ऐं पाकिस्तान जी क़िस्मत बदिलाइणी आहे, अहिड़ो कुझु आहे? जीअं मां अक्सर चवंदो आहियां त पाकिस्तान जेको आहे ज़मीन ते अलाह साईं मुस्लमाननि जे लाइ हिकिड़ी जन्नत ॾिनी आहे। बदकिस्मती सां असां इन जो अहसासु न कंदा आहियूं ऐं असां उन तरफ़ तवजह ई कान ॾींदा आहियूं। असांखे कंहिं मुल्क जी इमदाद जी ज़रूरत कान्हे, असां उन कंडीशन्स में अॼु बि आहियूं जो असां माण्हुनि खे इमदाद ॾियूं ऐं कई मुल्कनि खे इमदाद ॾेई सघूं था। बदकिस्मती आहे जो असां पंहिंजी शयुनि ते इनसार न कंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ हुकूमतुनि जी सियासतुनि जे करे ऐं मुख़्तलिफ़ मदाख़लतुनि जे करे, छो जो असां पॉलिटिकल निज़ाम बि 70 सालनि में जेको आहे हिकिड़े पॉलिटिकल निज़ाम खे बि ठीकु न करे सघिया आहियूं। अहिड़े तरीक़े सां असां ब्यूरोक्रेसी जे निज़ाम खे बि तबाह करे छॾियो आहे। बदकिस्मती आई असांजी न त पाकिस्तान में त हाणे अंदाज़ो लॻायो त दुनिया जो 7हों वॾो ज़ख़ीरो कोयले जो पाकिस्तान में यानी कि सिंध में मौजूदु आहे ऐं ॿियनि बलूचिस्तान में बि हूंदा। मां सिर्फ़ु थरपारकर जी ॻाल्हि कयां, सिर्फ़ु थरपारकर में दुनिया जो 7हों वॾो ज़ख़ीरो आहे असां वटि, यानी कि 200 साल ताईं जेको आहे पाकिस्तान जेकॾहिं इन जो इस्तेमालु करे त इहो ख़तमु कान थींदो। हाणे इन खां अलावा असां अचूं त तांबे में दुनिया जो 4हों वॾो ज़ख़ीरो जेको आहे तांबे जो पाकिस्तान में आहे। पाकिस्तान में अलाह साईं फ्यूल, अच्छा दुनिया जा कई मुल्क अहिड़ा आहिनि जंहिंमें मादनियात आहे पर उहो अहिड़ी क़िस्म जी यानी कि मादनियात जा ज़ख़ीरा ज़रूरु आहिनि पर मादनियात सां गॾु कई अहिड़ा मुल्क आहिनि जिन में एग्रीकल्चर कान्हे। असांखे अलाह साईं एग्रीकल्चर ॾेई छॾी। दुनिया जा कई मुल्क अहिड़ा आहिनि जेकॾहिं उते एग्रीकल्चर आहे त उते प्रॉपर मौसम कान्हनि, अलाह साईं असांखे मौसम ॾेई छॾिया। दुनिया जा कई मुल्क अहिड़ा आहिनि जिते कुदरती एतिरा वॾा पहाड़ न आहिनि। पाकिस्तान जो सेकेंड लार्जेस्ट पहाड़ बि पाकिस्तान में मौजूदु आहिनि, यानी दुनिया जा सेकेंड लार्जेस्ट पहाड़ जंहिंखे असां केटू बि चवंदा आहियूं। ऐं 10 अहिड़ा पहाड़ आहिनि जेके दुनिया में 10 वॾा पहाड़ आहिनि त उन मां 6 पहाड़ जेके आहिनि उहे पाकिस्तान में आहिनि, यानी कि सॼी दुनिया हिकु तरफ़ 4 पहाड़ सॼी दुनिया में आहिनि त पाकिस्तान में 6 आहिनि। दुनिया पाकिस्तान में जेके झीलूं कुदरती आहिनि, पाकिस्तान में 160 हूअं त सवें ॿियूं आहिनि पर मशहूरु तरीन 10 झीलूं जेके आहिनि उहे असां वटि आहिनि जेके अलाह साईं असांखे यानी मिठे पाणी सां नवाज़ियो आहे। अहिड़े तरीक़े सां असां वटि बर्फ़ानी पहाड़ अलॻि आहिनि, रेगिस्तानी पहाड़ अलॻि आहिनि, पथरीली पहाड़ अलॻि आहिनि, यानी दुनिया जो अहिड़ी कहिड़ी नेमत आहे जेकी अलाह साईं पाकिस्तान में न रखी आहे। तांबो हुजे, रेकोडेको हुजे, जिप्सम हुजे,
कोयलो हुजे, ग्रेनाइट हुजे, मार्बल हुजे, मक़सदु तव्हां जेतिरी दुनिया में मिनरल जी मिसालूं ॾींदव उन जो 70 to 80% हर क़िस्म जी मिनरल तव्हांखे पाकिस्तान में कोई इंपॉर्टेंट सेक्टर खे जमाली साहब असीं छो असांजी नज़रअंदाज़ कयो आहे? मां तव्हांखे ॿुधायां फ्यूल जो बि सभु इहे रैकेट आहिनि न, फ्यूल ऐं गैस जी जेकी असां घुराईंदा आहियूं इहे बेसिकली रैकेट आहिनि जंहिंमें ईज़ी करप्शन, ईज़ी मनी आहे। ओके, यानी कि जेकॾहिं तव्हां कोयले ते हींअर चलो तवजो ॾेई रहिया आहियो, मां हींअर खे थोरो असां माइनस करे जेकॾहिं बैक डोर में वञूं त कोयले ते सॉरी फ्यूल ते जेको आहे 5 to 10% जेको एक्चुअल आहे कमीशन, जेकी मथी जी ब्यूरोक्रेसी ऐं फेडरल गवर्नमेंट लेवल जी ॻाल्हि करे रहियो आहियां, इन में सभु इन्वॉल्व हूंदा आहिनि, चाहे एस्टेब्लिशमेंट हुजे, चाहे सियासी गवर्नमेंट हुजे, चाहे ब्यूरोक्रेसी हुजे। इहो हिकिड़ी कंहिं सब्जेक्ट जे कंहिंजे माण्हू जो कमु न आहे जंहिंमें ताक़त हुजे एतिरी। 5 to 10% इन में कमीशन आहे। यानी जेकॾहिं तव्हां $5 बिलियन जो फ्यूल घुरायो था त 5% बि तव्हां हुन ते कमीशन लॻायो, जेके ईज़ी करप्शन चइबो आहे न, इहा आहे। बनिस्बत असां पंहिंजे ऐं प्लस जेको आहे 1960 जा जेकॾहिं तव्हां पेट्रोलियम जा मुआइदा खणी ॾिसो, असां वटि 1960 में पेट्रोल जी एतिरी नीड न हुई ॿाहिरि जी, पर असांजा एग्रीमेंट जेके आहिनि या त असां ब्रिटिश कंपनी सां मुआइदा करे ॾेई छॾियासीं या कंहिं ॿी कंपनी सां मुआइदा करे, पाण जेको आहे महिनत करे पंहिंजे वसीलनि ते पंहिंजे मुल्क खे पेरनि ते न बीहारियो आहे असां। अच्छा, हर शोबे में इहे त मिनरल्स जी हिकिड़ी चलो हाणे हिन वक़्तु हुकूमत तवजो ॾेई रही आहे, सुठी ॻाल्हि आहे। अलाह साईं असांखे कुदरती पोर्ट्स ॾिना, ॾिसो न, चलो ग्वादर पोर्ट त असां परचेस कयोसीं, ग्वादर पोर्ट जेको आहे असां परचेस कयो आहे त ठीकु आहे, उहो बाद जी आहे, पर पोर्ट यानी कि केपीटी पोर्ट कासिम असां ठाहियो आहे, ऐं केटी बंदर असां वटि कुदरती जेको आहे पोर्ट आहे, जेके गहरे पाणी यानी कि गहरे पाणी जो जेको पोर्ट हूंदो आहे, यानी कि जंहिंमें वॾा जहाज़ बीह सघनि था, लंगर करे सघनि था, असां हुन ते तवजो कान ॾिनी कॾहिं। यानी जंहिंजी आमदनी जेको आहे $बिलियंस आहे, पर छो तवजो कान ॾिनीसीं? इन में इंटरनेशनल सियासत बि इन्वॉल्व आहे, पाण चवे त ट्रिलियंस में आहे मादनियात जी जेकॾहिं इंटरनेशनल सियासत बि इन में इन्वॉल्व आहे, इंटरनेशनल प्रेशर्स बि इन्वॉल्व आहिनि इन में, ऐं पाकिस्तान खे कमज़ोर करण जूं वारियूं जेके ताक़तूं आहिनि उन्हनि जो बि पैसो इन में इन्वॉल्व आहे, त जीअं पाकिस्तान जेको आहे तरक़ी न करे सघे, न पाकिस्तान पंहिंजा प्रॉपर मिनरल कढी सघे, न हुनजी यूटिलाइज़ेशन करे सघे, न हुनजो इंफ्रास्ट्रक्चर विछाए सघिजे। इन में सभु इन्वॉल्व आहिनि, चाहे उहो CIA आहे, चाहे FBI आहे, चाहे रा आहे, चाहे मूसाद आहे। पाकिस्तान जे में हे जेकी दहशतगर्दी थिए थी, हींअर हाणे चाइनीज़ वाइस प्रेसिडेंट आयल आहे, त अचानक जेको आहे हिकिड़ो धमाको थी वियो ऐं 40 खां वधीक जेके आहिनि उहे सियासी कारकुन शहीद कया विया न। त इहा आहे पाकिस्तान में ख़ौफ़ पैदा करण जी उहा साज़िश जेकी गुज़िरियल 70 सालनि खां थी रही आहे। यानी जेकॾहिं अफ़गान वॉर लॻंदी त पाकिस्तान जेको आहे उनजो बुनियादी वजह बणिजी वेंदी त भई पाकिस्तान जे थ्रू ई करिणो आहे, त मूंखे पाकिस्तान में अमन क़ाइमु थियणु न ॾियणो आहे न। पोइ उन में हर कैटेगरी ऐं हर क़ौम मां माण्हू परचेस थींदा आहिनि, मुख़्तलिफ़ एजेंसियूं जेको आहे उन्हनि जा अघ लॻाईंदियूं आहिनि, परचेस थींदा आहिनि। ऐं पाकिस्तान में जेको आहे, छो पाकिस्तान में जेकी बि दहशतगर्दी थींदी आहे 70 to 80% लोकल जे ज़रिए कराई वेंदी आहे, चाहे उहो मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमूं हुजनि, मज़हबी तंज़ीमूं हुजनि, लिसानी तंज़ीमूं हुजनि, कुझु न कुझु अहिड़ा नेटवर्क ठाहिया वेंदा आहिनि त जीअं पाकिस्तान जेको आहे अमन अमान जे हवाले सां स्टेबल न थी सघे। छो जो पाकिस्तान जेकॾहिं अमन अमान जे हवाले सां स्टेबल थी वियो त मां वसूख़ सां चई सघां थो, जेतिरी बि मुंहिंजी मालूमात आहे, त पाकिस्तान खां वधीक रिच मुल्क हिन दुनिया में कोई कान्हे। पोइ ओचितो हीअ हुकूमत ऐं अस्करी क़यादत आख़िर कीअं इन्हनि में सुजाग पैदा थी पियो जो ही मादनियात जी ॻाल्हि कनि था, सेमिनार्स अरेंज कराइनि था? एंडिंग आहे न, जेकॾहिं हाणे इन्हनि शयुनि ते तवजो न ॾींदा त 70 साल में जेको लुटणो फुरणो हुयो उहो सभु फुरे चुका आहिनि पंहिंजे पंहिंजे हिसे जो। हाणे एंडिंग सिचुएशन आहे न, त सभिनी खे ज़िंदा रहणो आहे। हाणे जेको आहे सभिनी खे इहो फ़िक्र, ॾिसो पाकिस्तान आहे त सभु लुट फुर बि थींदी न, जेकॾहिं पाकिस्तानी न रहे त पोइ लुट फुर काॾां कंदा, केरु कंदो, किथां कंदो? हाणे जेको आहे हिननि खे ही इन नैश ते जेको आहे पहुची चुका आहिनि, त जेकॾहिं हाणे असां हिननि पंहिंजे वसीलनि ते तवजो न ॾिनीसीं त ज़ाहिर आहे हिकु त असां कर्ज़नि में ॿुॾी चुका आहियूं, त हाणे जेको आहे ॿियो प्लस कर्ज़ ॾींदड़ बि केतिरो कर्ज़ ॾींदो, ज़ाहिर आहे हुनखे तव्हांखे वापसि बि करिणो हूंदो आहे न। त हाणे जेको आहे हिन नतीजे ते पहुची चुका आहिनि त हाणे असांखे पंहिंजे वसीलनि ते जेकॾहिं असां इनसार न कयोसीं त तबाही ऐं बर्बादी जेको आहे उहा मुक़दर बणिजी वेंदी, ऐं जेकॾहिं सभु तबाह थी वेंदो त पोइ किथां माल बि कमाईंदा न, त माल कमाइण लाइ बि त माल हूंदो त माल कमाईंदा न। हाणे जेको आहे पर इहो घटि में घटि पाकिस्तान जो त फ़ाइदो थींदो न, त जेकॾहिं असांजे पंहिंजे मिनरल्स ते इहे तवजो ॾियनि था
ऐं अञा त असांजी रेकॉर्डिंग जी फील्ड जूं प्रॉपर तरीक़े सां उन्हनि कमु शुरू न कयो आहे, थोरो घणो बलूचिस्तान में ज़रूरु कमु थियो आहे, पर इहे रेकॉर्डिंग जा केपी में बि ऐं सिंध में बि इहे अलाह साईं वसी ख़ज़ाना ॾिना आहिनि। ऐं हिननि खे इहो मां नथो चवंदा हुकूमत खे या एस्टेब्लिशमेंट खे इहा ख़बर न आहे, सभिनी खे ख़बर आहे, सभु इन ते पेपर वर्क कंप्लीट आहे, बसि पंहिंजी हर माण्हू ईंदो आहे त मुंहिंजो टाइम थोरो, छो जो इहे प्रोजेक्ट जेके हूंदा आहिनि इहे तसलसल सां हलण वारा प्रोजेक्ट आहिनि, इन में मुस्तक़िल मिज़ाजी खपे। इन में जीअं हाणे कोयले जी असां मिसाल वठूं त केतिरा साल लॻा पहिरियों हुनखे एक्सप्लोर करण में, उन खां पोइ हुन ते कमु शुरू करण में, पोइ हुनखे इंफ्रास्ट्रक्चर विछाइण में, हाणे जेको आहे हुनजा रिज़ल्ट अचणु शुरू थिया आहिनि, जो हर माण्हू जेको वरी अॼु मां वफ़ाक़ी वज़ीर मुमलकत जेको आहे उनजी बाबला वारे जी बि प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी रहियो हुउसि, त वॾो जेको आहे जोश जज़्बे सां ॿुधाए रहियो त 5,500 मेगावाट जेको आहे थरपारकर जे कोयले सां। ऐं मूंखे यादि आहे 88 खां पोइ 93 जी हुकूमत में सभ खां वधीक मुखालफ़त करण वारी नून लीग इन कोयले जी, त बिजली पैदा न थी सघे, पाकिस्तान जो कोयलो न लेवल जो न आहे, अजीब ग़रीब फिलॉसफी जेको आहे माण्हू झाड़ींदा हुआ, जेके ॼट जिन खे ख़बर बि कान हूंदी, पर वक़्तु साबित कयो त हिन कोयले सां बिजली ठही बि, ऐं हाणे पाण ॿुधाए रहिया आहिनि त जेको आहे मजमूई तौर ते 10,000 या 12,000 जंहिंमां 5-5.5 जेको आहे एग्ज़ैक्टली ईअं केटी बंदर जो मुआइदो हुयो जेको इन नून लीग जी हुकूमत में इनखे ख़तमु कयो। हालांकि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इन केटी बंदर मनसूबे ते काफ़ी वर्किंग कराई हुई ऐं काफ़ी तेज़ी सां इहो कमु थी पियो सघे ऐं मुल्क जे लाइ हुयो इहो सिर्फ़ु हिननि खे छो जो अच्छा वरी पाकिस्तान में बि तव्हांखे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त अलाह साईं जेको आहे घणा जेके मदनी ज़ख़ाइर आहिनि या जेकी बि कुदरत जूं नेमतूं आहिनि उन में सभ खां वधीक जेको नवाज़ियो आहे उहो सिंध ऐं बलूचिस्तान खे, ॿियनि सूबनि खे बि, पर मां इहो नथो चवंदो उन्हनि खे अलाह साईं जेको आहे न नवाज़ियो आहे, पर तव्हांखे मदनी जेके ज़ख़ीरनि सां मालामाल सूबा मिलंदा उहो सिंध ऐं बलूचिस्तान रिच आहिनि, बाक़ी बि आहिनि, ठीकु आहे। हथरादू जेको आहे सिंध खे सां ज़्याती करण जे लाइ छो जो बसि इहो समुंड जो हुननि खे रस्तो कान पियो मिले, न त हीउ समुंड बि जेको आहे खणी वञनि आहे हितां जेको आहे पंजाब वारी साइड ते। मसइलो इहो आहे त ॾिसो नियत जो मसइलो हूंदो आहे त पाकिस्तान जेको आहे उहो 4 सूबा असांजी हुदूद आहिनि, त असांखे जेकॾहिं कंहिं सूबे में एक्स्ट्रा शइ आहे त उनजो बेनिफिशरी त अल्टीमेटली तव्हांजो मुल्क पाकिस्तान थींदो न, बेसिकली इहो सोच जो फ़र्क़ु। पर अल्हम्दुलिल्लाह मां सम्झां थो त हाणे जेकी रिजीम वेठी आहे घटि में घटि इन्हनि जी सोच इन नुक़्ते ते मुतफ़िक़ आहे त पाकिस्तान जे कहिड़े बि सूबे मां जेकॾहिं मादनी ज़ख़ीरा निकिरी रहिया आहिनि त उनजो बेनिफिट पूरे पाकिस्तान खे अवाम खे मिलणु घुरिजे न। त मौजूदा रिजीम जेकी बि आहे असांखे इन्हनि खे प्लानिंग आहे छा आख़िर मादनी ज़ख़ीरनि खे वठी करे बि, यानी ही त चलो सुभाणे पाकिस्तान मिनरल सेमिनार थिए पियो उन्हनि ते मादनियात ते, यानी ही शुरूआत आख़िर कीअं कंदा, कीअं ज़ख़ीरनि खे यूटिलाइज़ कंदा? हाणे ॾिसो आहे छा कोयले जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे जी। रेकोटिक जो जेको आहे टर्की जी कंपनी सां मुआइदो थियो आहे, तांबे ऐं पीतल जो जेको आहे हिकु ॿिए मुल्क सां ऐं प्लस चाइनीज़ जेको आहे उन में काफ़ी इंट्रस्टेड आहिनि, त मूंखे लॻे थो इहे मुआइदा थी वेंदा। छो जो पहिरियों जेको आहे अमेरिका तव्हांजी पूरी पाकिस्तान जी चवंदा न शइ रग ते उनजी कंट्रोल हुयो, कुझु अरसे खां जेको आहे उहो कंट्रोल जेको आहे उहो लूज़ थियो आहे, छो जो इकनॉमी तौर ते हाणे चाइना जेको आहे उहो काफ़ी अॻियां आयो आहे। ऐं पहिरियों जेको आहे असां इनसार जेको आहे सिर्फ़ु कंदा हुआसीं अमरीका ते, हालांकि मूंखे यादि आहे त लियाकत अली ख़ान खे जेको आहे उहो रशियन इनवाइट कयो उन ज़माने में जॾहिं उहो प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान हो। बदकिस्मती सां शेड्यूल बि सेट थियो, पर लियाकत अली ख़ान साहिबु जेको आहे उहो रशिया वञण जे बजाए अमरीका वञण खे उन प्रिफेर कयो ऐं न्यूयॉर्क जेको आहे वाशिंगटन लाइ विया। त हिते जेको आहे उन वक़्त में कहिड़ा प्रेशर था छा हुया इहो मां उन ते नथो ॻाल्हाइणु चाहियां, बहरहाल तारीख़ जा औराक जेके आहिनि उहो पाकिस्तान जे हवाले सां हर शइ लिखियलु आहे। मक़सदु इहो आहे त असां चयो ॾिसो हाणे पुराणी तारीख़नि ते या पुराणी ॻाल्हियुनि ते वेंदासीं त ख़लीज वधंदी, ख़लीज बि वधंदी ऐं सूबनि में नफ़रतूं बि ज़ाहिर इलाही पैदा थियल हुयूं। पर मां चवंदो अॼु बि असां शुरू कयूं, ॾिसो जेको थी चुको आहे उनखे वापसि कोई कान थो करे सघे न। त साइंस इहो चए थी त तव्हां अॻिते वधो, साइंस तव्हांखे इहो नथी चए त तव्हां पुठिते अचो। त जेकॾहिं असां अॼु अॻिते वञूं त पाकिस्तान में सिर्फ़ु जेकी असांजे मिनरल्स खे जेको आहे जेकी दुनिया जी डिमांड आहे, यानी बज़ाहिर चवण में थरपारकर जेको आहे पसमंद इलाइक़ो नज़र ईंदो आहे,
पर उहो जेको सभ खां पसमानदा इलाइक़ो चवराइबो आहे, अलाह साईं जेको आहे सभ खां वधीक मिनरल जेको आहे उन पसमानदा इलाइक़े में रखी छॾी। त इहो कुदरत जो करिश्मो आहे न। त जंहिं इलाइक़े खे तव्हां लिफ्ट न कराईंदा, जंहिं इलाइक़े खे तव्हां ॾुतड़ियल इलाइक़ो सम्झंदा आहियो, उहो इलाइक़ो जेको आहे हिन वक़्तु पाकिस्तान जी शहर अॻु बणियल आहे। अहिड़े तरीक़े सां ग्वादर त छो जो असां परचेस कयो आहे, पर उन वक़्त में जेकॾहिं ओमान हुकूमत जेको आहे ग्वादर खे सस्टेन न करे सघी ऐं असांखे सेल कयईं, त उन जा अॼु उहो जेको आहे हिकिड़ो ॿियो अहिड़ो वॾो मनसूबो ठही रहियो आहे, जेको वरी पाकिस्तान जी उहो बि शहर अॻु जो मनसूबो आहे, जंहिंखे असां सी पैक चवंदा आहियूं, ग्वादर मनसूबो। ठीकु आहे। पर हाणे तव्हां अंदाज़ो, यानी पाकिस्तान रिच हुयो न, त असां 1954 में जेको आहे इहो वठी छॾियोसीं ग्वादर पोर्ट, त पाकिस्तान केतिरो रिच हो तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। बदकिस्मती सां जीअं मूं चयो त पहिरियों जेकी इंटरनेशनल सियासत हुई, असां उन में ब्लैकमेल थींदा रहियासीं अमेरिका ऐं CIA खां, ऐं उन चकर में जेकी बि हिते माज़ी में हुकुमरान रहिया या जेके बि ॿिया ताक़तवर हुयूं रहियूं, उहे ख़ौफ़ज़दा हूंदियूं अमेरिका खां। हाणे जेको आहे उन तसलुत मां असां आहिस्ता आहिस्ता निकिरी रहिया आहियूं। ऐं जॾहिं उन तसलुत मां असां निकिरी रहिया आहियूं, त असां कुझु फ़ैसिला हाणे पाण करणु शुरू कया आहिनि, यानी हुकूमत पाकिस्तान करणु शुरू कया आहिनि, त अल्टरनेट जेको आहे असां वटि छा हुजणु घुरिजे। त अल्टरनेट जे तौर ते जेको आहे असांखे रस्तो चाइना ॾेखारियो आहे, ऐं उनखां पोइ जेको आहे असांजा तालुक़ जेके आहिनि उहे रशिया सां, माज़ी में न त तव्हांखे यादि हूंदो त रशिया सां असांजा एतिरा गहरा तालुक़ हुया जो उन पाकिस्तान स्टील मिल जेको आहे हिते असांखे लॻाए ॾिनी, त उहा असांजा उन सां तालुक़ सुठो हुयो ख़ारजा लेवल ते। त पोइ शायदि इहो ई सबब आहे जो मुसद्दिक़ मलिक साहब एॾो कॉन्फिडेंटली ॻाल्हाइनि पिया त अमेरिका खे माण्हू छो सुञाणनि पिया, सिर्फ़ु टिनि जेको आहे शयुनि जे करे। शायदि हू इहो ई कारण आहे जो एतिरो कॉन्फिडेंटली ॻाल्हाइनि पिया, जज़्बाती थी करे चवनि पिया। अली जमाली साहब, जेकॾहिं सी पैक जी ॻाल्हि कयूं, अॼु त हिन हवाले सां तक़रीब बि थियल हुई जंहिंमें चीनी नायब वज़ीर आज़म मौजूदु हुया, पर गॾोगॾु चीनी बैंक जी ब्रांच जो बि इफ़्तिताह थियो आहे, त इहा केतिरी वेलकमिंग ॻाल्हि आहे? ॾिसो, हाणे हीअ उहा शइ जेकी असां डॉलर जे तसलुत मां निकिरी रहिया आहियूं, चीनी बैंक जो इफ़्तिताह कुझु अरसे में इंशाअल्लाह। ॾिसो, असां त पहिरियों चवंदासीं त पाकिस्तान जो मुस्तक़बिल रोशन आहे, पर जेकॾहिं हुकूमत तसलसल सां पॉलिसियूं तब्दील करण खां बिना, छो जो जेके ॾिसो मिनरल्स जूं जेके पॉलिसियूं ख़ासि तौर ते ठहंदियूं आहिनि न, उहे सदियुनि ते मुहित हूंदियूं आहिनि, यानी 50-100 साल जूं पॉलिसियूं ठहंदियूं आहिनि। ईअं न आहे जो 2-4 साल जूं पॉलिसियूं ठाहिणियूं पवंदियूं आहिनि, जेके जीअं कंदा आहिनि असांजा हुकुमरान, भई कोई शइ आहे 2 साल जे लाइ ठीकु आहे, जो 3 साल मां आहियां या 5 साल, इहे जेके पॉलिसियूं आहिनि 50-50 साल 100 साल जे लाइ ठहंदियूं आहिनि। ऐं इहे उहे पॉलिसियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांजी मुल्क जी इकोनॉमी खे मथे खणी वेंदियूं आहिनि। त असां वटि हर क़िस्म जी नेमत हुजण जे बावजूदि असां हुनजी यूटिलाइज़ेशन प्रॉपर न करे सघिया आहियूं। जीअं मूं पहिरियों चयो त पाणी जेको आहे दुनिया जी सभ खां वॾी नीड आहे ऐं अलाह जी सभ खां वॾी नेमत आहे, ऐं असां हुनजी यूटिलाइज़ेशन छा करे रहिया आहियूं, त हीअं ॿुधाइनि था त कचे में एतिरो पाणी अची वियो त माण्हू भॼनि था, त माण्हू घर मुंतकिल था कनि। हाणे उहा नेमत जेकॾहिं तव्हां ॿाहिरि मुल्कनि में वञो ऐं उनखे तव्हां ख़रीद करे हिकिड़ी पाणी जी बोतल पीओ, त तव्हां पोइ चवंदो यार मां पाणी नथो बीहां, पाकिस्तान वञी पीअंदुसि, यानी जंहिंजी उते एतिरी क़ीमत आहे। ऐं असां वटि मां चयो मुफ़्त में मिलियल आहे त क़दुरु कान्हे, त असांजी इहा बदकिस्मती आहे न। अहिड़े तरीक़े सां जेके मिनरल्स असां वटि मौजूदु आहिनि, उहे दुनिया जी नीड आहे। हाणे हर दुनिया जो मुल्क चाहे थो त उन मिनरल्स मां फ़ाइदो हासिलु करे। असां त अहसान कान करे रहिया आहिनि, उन्हनि खे पंहिंजो प्रॉफिट खपे, फ़ाइदो खपे, ऐं बिज़नेसमैन हमेशह उनखे प्रॉफिट वधीक वणंदो आहे, उहो को ते अहसान कान कंदो आहे। अहिड़े तरीक़े सां जेको आहे असां वटि लॉ एंड ऑर्डर ख़राबु करण जे पुठियां जेकी जीअं मूं तव्हांखे पहिरियों ॿुधायो त इहे ताक़तूं जेके आहिनि उहे चाहिनि नथियूं त पाकिस्तान में लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन सही थिए। त हुनखे ख़बर आहे त छो इन्वेस्टर भॼंदो छो आहे, इन्वेस्टर भॼंदो हिन करे आहे जो हुनजी जान खे या हुनजे माल खे तहफ़ुज़ न मिलियल हूंदो आहे न। जेकॾहिं असां इन्वेस्टर जी जान ऐं माल खे तहफ़ुज़ ॾेई छॾियूं त असां वटि सिर्फ़ु मिनरल, त मां चवंदो इहे त एक्स्ट्रा ऑर्डनरी अलाह ताला जी असां ते महिरबानी आहे न। सिर्फ़ु असां वटि टूरिस्ट जेकॾहिं असां सिस्टम खे सही करे छॾियूं न, त दुनिया जे स्विट्ज़रलैंड सभु विसरी वेंदा। छो जो तव्हां श्रीलंका या यूरोप कंट्रीज़ जा जेके बि आहिनि उन्हनि जी अक्सरियत तव्हां ॾिसो त उहो टूरिज़म ते थी हले न। असां वटि कुदरत जेको आहे उहे नज़ारा पाण ठाहे ॾेई छॾिया आहिनि। हुननि त कुझु इलाइक़नि में मसनूई ठाहिया आहिनि, कुझु इलाइक़नि में ठीकु आहे, हिते जेको आहे कुदरत तव्हांखे ठहियल सभु शयूं ॾेई छॾियूं आहिनि। हाणे आहे उन्हनि तां एक्सेस, त जेकॾहिं उते वञण जा रोड रस्ता मवासिला त उहे त असांखे ठाहिणु घुरिजे न, असांजी हुकूमतनि खे ठाहिणु घुरिजे प्रॉपर। अहिड़े तरीक़े सां हुननि जी सेफ्टी एंड सिक्योरिटी। हिते त हालत इहा आहे त जेकॾहिं कोप मां कंहिं पहाड़ ते था वञनि त 10-12 कोपे मां कंहिं था क़तल करे छॾनि।
त जॾहिं इन क़िस्म जी सिचुएशन हूंदी आहे यानी कि लॉ एंड ऑर्डर अवाम जी जान ऐं माल जेको जेको कंहिं बि रियासत ऐं हुकूमत जी बुनियादी ज़िम्मेदारी आहे त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ ज़रूरी आहे न, जंहिंजे लाइ असां एतिरा अरबें खरबें रुपया ख़र्च कंदा आहियूं इक्विपमेंट्स ते। त असां वटि इहा जान ऐं माल जी तहफ़ुज़ जी गारंटी कोई बि कंहिंखे ॾियण लाइ तयारु कान हूंदो आहे। ॿियनि मुल्कनि में जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि त असां वटि जेको आहे केतिरी सेफ्टी सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि, छो जो ॿुधायो हुकूमतूं आहिनि ओन कंदियूं आहिनि पंहिंजे मुल्कनि खे ओन करे उते करे ॾेखारींदियूं आहिनि त असां वटि अमन आहे। असां वटि मुसीबत आहे त असां इन रुगो हिकिड़े इन सब्जेक्ट में असां प्रॉपर कमु नथा करे सघूं जो अवाम में इहो तहफ़ुज़ पैदा थिए त हा मां महफ़ूज़ आहियां। हिते जेको आहे कंहिं घिटी में कंहिं रोड ते कंहिं रस्ते ते मां कंहिं बि जॻह ते जेको आहे को महफ़ूज़ कान्हे। जीअं डिफेंस वारो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आहे त कीअं गाड़ी ते फायरिंग थी, कीअं माण्हू मरी आहे, कमाल आहे। हाणे ॾिसो हीअ दहशतगर्दी जा वाक़िया ताक़तवर मुल्कनि में बि थींदा आहिनि जिन जी इकोनॉमी मज़बूत आहिनि, पर इका दुका कॾहिं कॾहिं हिते त मामूल आहे न। ही ॿ इवेंट्स बि ॾाढा इंटरकनेक्टेड आहिनि, यानी हिकु तरफ़ चीनी नायब वज़ीर आज़म अचनि पिया, सी पैक जी तक़रीब रथियल ई, ॿिए तरफ़ असीं ख़ैबर पख़्तूनख्वा में ॾिसूं था त धमाको थिए थो, सो आपघाती धमाको जे नतीजे में 40 खां वधीक बल्कि हिकिड़ो हेसी ताईं जेको नंबर आहे हिन महिल ताईं उहो 56 माण्हू जेके आहिनि उहे मरी चुका आहिनि ऐं खोड़ जेके आहिनि ज़ख़्मी बि थिया आहिनि। त जमाली साहिब इहे इवेंट्स इंटरकनेक्टेड आहिनि का इन जे पोयां साज़िश थी सघे थी? 100% इन जे पुठियां साज़िश हूंदी, 100%। मूंखे त 1% बि शक जी गुंजाइश न आहे। तव्हांखे यादि हूंदो त 2014-15 में जॾहिं चाइनीज़ प्रेसिडेंट अचिणो हुयो पाकिस्तान त जेको PTI जो चेयरमैन आहे न धरणो लॻाए वेही रहियो त हिन खे सभिनी सम्झायो त भई तूं इहो पंहिंजो धरणो कैंसिल कर, छो जो हू पाकिस्तान जे लाइ अची रहियो आहे, कंहिं हुकूमत जे लाइ न अची रहियो आहे। उहो पाकिस्तान लाइ ईंदो त पाकिस्तान त तमामु वॾा हिन जा मुआइदा थियणा आहिनि ऐं पाकिस्तान जो हिकु त इमेज बि बहितरु थींदो आहे। जॾहिं एतिरी वॾी इन्वेस्टमेंट ईंदी त पाकिस्तान जी जेकी मुआशी हालत आहे उहा बहितरु थींदी। पर पंहिंजी ज़िद ऐं अना में इहो पंहिंजो हिकिड़ो मामूली प्रोटेस्ट जेको आहे जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो त सुबुह जे टाइम ते 50 माण्हू बि कान हूंदा हुआ, शाम जो 250-300 जमा थींदा हुआ, उहो बि कंटेनर तां नाच गाना ॿुधी करे जेको आहे हिन जी तक़रीर जेको आहे 2-2 कलाकनि जी भाषण जेको आहे ॿुधी करे माण्हू हलिया वेंदा हुआ, जंहिंजो को हासिल उसूल कान हुयो। पर उन हिकिड़े इम्पोर्टेंट इवेंट खे जेको आहे किल करण जे लाइ ज़ाहिर आहे हिन खे बि त कंहिं जीअं मशहूरु इहो ई हो न त यहूदीन ऐं अमेरिका जो एजेंट आहे, त अहिड़े तरीक़े सां ज़ाहिर आहे हिनखे कंहिं न कंहिं चयो हूंदो न त तोखे इन टिन्योर ताईं जेको आहे इहो प्रोटेस्ट ख़तमु न आहे करिणो। इहा एॾी आसान ॻाल्हि न आहे ऐं रियासत बि चाहे आहे त हिननि खे फ़ौरन हटाए पई सघे, इहा कोई एॾो मुश्किल कमु कान हुयो। पर ज़ाहिर आहे कुझु अहिड़ियूं ताक़तूं इन्वॉल्व हूंदियूं आहिनि जो तव्हां कंहिंखे इन तरीक़े सां डिसबर्स न करे सघंदा आहियो, छो जो हुनजा वरी रिपोकेशन्स डिफरेंट अंदाज़ में निकिरंदा आहिनि। कुझु अहिड़ा प्रेशर्स हूंदा आहिनि जेके नज़र न ईंदा आहिनि, पर उनजी जे पुठियां वॾो हिकिड़ो बैकग्राउंड हूंदो आहे, ख़ौफ़नाक उनजा नतीजा निकिरी सघंदा। ज़ाहिर इहो ई आहे त हिकिड़ो इंटरनेशनल इन्वेस्टर जेकॾहिं मुल्क में इन्वेस्ट करणु चाहींदो त ज़ाहिर आहे लॉ एंड सेफ्टी ते उनजी कड़ी नज़र हूंदी, त हू छो पंहिंजा पैसा जेको आहे हाणे हीअ जेकी बैंक त खुली आहे न चाइनीज़, हिन वक़्तु तव्हांखे हिकिड़ी लॻे थी जीअं मामूली बैंक खुली आहे न, बेसिकली इहो न आहे, तव्हांजी सॼी ट्रेड जेको आहे करंसी चेंज पई थिए, यानी पाकिस्तान खे जेको डॉलर जी मांग थियण जो जेको प्रेशर्स हूंदो आहे तव्हां उन मां निकिरण पिया वञो फ्यूचर में, त अलाह साईं ईअं इन सॼे सिस्टम खे रखे ऐं उन में वरी का इंटरनेशनल ताक़त जेको आहे इन्वॉल्व करे हिन शयुनि खे डिस्टर्ब न करे त पाकिस्तान खे तरक़ी खां कोई नथो रोके सघे। पाकिस्तान में अलाह साईं हर हिकु बांध जीअं चओ त कुझु मुल्कनि में त सिर्फ़ु मिनरल हूंदी, ज़रात न हूंदी, ज़रात हूंदी मौसम न हूंदा, मौसम न हूंदा, पहाड़ न हूंदा, हर शइ असांखे अलाह साईं ॾेई चुकियो आहे, त असांखे रुॻो हुनखे प्रॉपर यूज़ करिणो आहे, इस्तेमालु करिणो आहे। सही तव्हां राइटली पॉइंट आउट कयूं शयूं। जमाली साहिब, सिंध पुलिस धाड़ेलनि जो ख़ात्मो करे रही आहे, चवणो आहे वॾे वज़ीर जो, पर गॾोगॾु असीं गुज़िरियल हफ़्ते इहो बि ॾिठोसीं त बदनामे ज़माना हिकु धाड़ेल जेको आहे मारियो वियो आहे सिंध पुलिस पारां ऐं हिकु गैंग जो बि ख़ात्मो कयो वियो आहे। पर ॻाल्हि ऐं बहस हिन ॻाल्हि ते हले पियो त धाड़ेल जो ठीकु आहे ख़ात्मो त थियो, पर हीअ सिंध पुलिस कयो या पंजाब पुलिस कयो, इहो जेको आहे थोरो सो बहस हले पियो। छा चओ सिंध कयो या पंजाब पुलिस कयो, मां त इन में तफ़रीक़ न कंदो आहियां। मां इहो चवंदो आहियां त भई हिकिड़ो धाड़ेल त मूं न, हिकिड़ो छो सभु धाड़ेल मारियो। मां इहो ई अर्ज़ु करे रहियो हुउसि त कोई धाड़ेल, कोई दहशतगर्द, कोई डाकू जेसि ताणी उनखे ताक़तवर माण्हुनि जी पुष्टपनाई हासिल न हुजे उहो सर्वाइव करे ई नथो सघे। असांजी बदकिस्मती इहा आहे जो असांजा ई वॾेरा, चाहे उहे सिंध जा हुजनि, पंजाब जा हुजनि, या चौधरी हुजनि, या मलिक हुजनि, या ABCD हुजनि,
जेसि ताणी असांजा पंहिंजा ताक़तवर माण्हू चाहे उहे पॉलिटिशियन्स हुजनि चाहे ब्यूरोक्रेट्स हुजनि जेकॾहिं उन्हनि जी पुष्ट पनाही जे पुठियां या पुलिस जा जेके वॾा अमलदार हुजनि जेसि ताणी उन्हनि खे बैकिंग न ॾियनि हिकिड़ो बि को धाड़ेल हिकिड़ो बि को चोर हिकिड़ो बि को फोरू हिकिड़ो बि को दहशतगर्द पैदा ई नथो थी सघे ही सभु इन्वॉल्व आहिनि वक़्ती तौर ते जेको आहे कंहिं इलाइक़े में कंहिंजा ख़िलाफ़ थी विया त उनजे ख़िलाफ़ ऑपरेशन थींदो आहे जेकॾहिं न थिया त उहो सिलसिलो हलंदो रहंदो आहे इन में मां चवां थो को बि ग़लति कमु चाहे उहो सुपारी जी सेल परचेज़ खां वठी गुटके जी सेल परचेज़ खां वठी हर शइ जी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां त जेसि ताणी इन्हनि जी पुठियां पॉलिटिशियन्स ऐं ब्यूरोक्रेसी जी पुष्टपनाही न हुजे त को बि माण्हू सर्वाइव नथो करे सघे भले हेॾियूं फैक्ट्रियूं हलनि थियूं छा इहो हिते तव्हां पंहिंजे हिकिड़े दुकान ते हिकिड़ो पंहिंजो बोर्ड लॻायो त 10 माण्हू टैक्स वठणु पहुची था वञनि FBI बि पहुची वेंदी सिंध रेवेन्यू बोर्ड बि पहुची वेंदो मुतलका जेकी एडमिनिस्ट्रेशन हूंदी उहा बि पहुची वेंदी ऐं हे फैक्ट्रियूं वॾियूं वॾियूं हलनि थियूं जंहिंमें सभई माण्हू कमु कनि था टोबेकोज़ हलनि था ऐं जाली जेको आहे पैकेट ठाहे पाकिस्तान में सिगरेट विकिणो पियो वञे गुटका विकिणा पिया वञनि सुपारियूं इनखे ख़बर नथी पए सभु मुलविस हूंदा आहिनि जेसि ताणी सभु मुलविस न हुजनि इहो कमु थी नथो सघे असांखे पूरो जो निज़ाम आहे उहो असांजो एतिरो चवंदा आहिनि न गली सड़ी वियो आहे बोसीदा थी वियो आहे बदबूदार थी वियो आहे इन सॼे निज़ाम खे असांखे बहितर करण जे लाइ पर हिकदमि हाणे इहे शयूं ठीकु नथियूं थी सघनि फर्स्ट फेस इहो आहे त मुल्क जी इकोनॉमी ठीकु आहे हुकूमत सही पई कमु करे त मादनियात ते तवजो पई ॾिए त असां इकोनॉमी खे थोरो मथे कयूं आहिस्ता आहिस्ता पोइ इन शयुनि खे जेको आहे कंट्रोल करण में आसानी थींदी मईशत ऐं लॉ ऐं सेफ्टी जेको आहे नाज़रीन हिकु मुल्क जे लाइ वॾी अहमियत रखनि थियूं उन्हनि शयुनि खे जेकॾहिं सुधार अचे त मुल्क वॾी तरक़ी जे रस्ते ते जेको आहे हली सघे थो बहरहाल प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी चुको आहे मुलाक़ात थींदी सुभाणे अल्लाह हाफ़िज़